नवकोट रूरल हेल्थ सेंटर के अमले ते तशद्दुद वारे वाक़े जे नवकोट थाने ते रमज़ान कोराई संदसि पुट मथां ड्यूटी अटका जो केस दाख़िल थियण बावजूद का भी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां RHC नवकोट जे गेट आॾो एहतजाज कयो। इन मौक़े ते डॉक्टर ज़ैबुन्निसा कोलाची बिन अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल में उन्हनि खे को बि तहफ़ुज़ हासिल नाहे, हू गैर महफ़ूज़ हालतुनि में ड्यूटी नथा करे सघनि। हिते असांजे अस्पताल में अचे हमरनि जेका आहे असां जेका पर्ची कलर मोहम्मद इसाक़ उनखे मारकुट कई। थोड़ी देर खां पोइ वापसि वञा माइट आया आहिनि, माफ़ी घुरंदे घुरंदे ASI जी मौजूदगी में सहाफ़ी दोस्त जी मौजूदगी वरी ॿीहर बि मारकुट कई। त उनखां पोइ जेका लाज़िम ॻाल्हि असां वटि घटी बची कोन्हे, असां वटि FIR कटाई, SHO साहब ताउन कयो, FIR त कटी पर हेसि ताईं का अमल कोन थियो, को माण्हू गिरफ़्तार कोन थियो। तंहिंजे करे एतजन असां OPD जो बाइकाट कयो ऐं जेसी जेका आहे जेसी असांजे जेका आहे माण्हू जंहिंजा नाला लिखियल आहिनि गिरफ़्तार न थींदा असां हॉस्पिटल जी OPD जो बाइकाट रखंदो। कल्ह जेको मसइलो थियो आहे इहो तमामु संगीन थियो आहे, छो जो हाणे असां डॉक्टरनि खे ऐं पैरामेडिक्स खे माण्हू कुटनि पिया। इहा जेका आहे इन जे लाइ असांजो पुरअमन एहतजाज। हिननि मुतालबो कयो त गुज़िरियल ॾींहुं पेशाल वाक़े जा जवाबदार फौरी तौर ते गिरफ़्तार करे खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।